नज़री नवा के अपडेट कंदा हलूं। पीर जो ॻोठ मां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो सबको वापडा जे इख़्तियारनि जी हिदायतुनि ते एक्सीएन सबको वापडा ख़ैरपुर गुलामुल्ला सोलंकी ऐं एसटीओ सैयद शाहिद हुसैन शाह जी अॻवानी में रेंजर ऐं एफआईए जी टीम सां गॾिजी पीर जो ॻोठ जे शाही बाज़ार किंगरी मोहल्ला कच्ची आबादी सालार मोहल्ला राष्ट्री गेट ते बिजली जे बिलनि जी अदायगी न कंदड़ ऐं बिजली जे चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे गैर कानूनी कनेक्शन काटे छॾिया। उन मौक़े ते सबको वापडा जे एक्सीएन गुलामुल्ला सोलंकी मीडिया खे ॿुधायो त सार्फ़िन ॾे बिजली जा लख रुपया बकाया रहियल आहिनि, तंहिं करे ऑपरेशन हली रहियो आहे। अगरि जेको बिजली चोरी कंदो त उन खे गिरफ़्तार करे कानून मुताबिक़ कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते सेप्को लाइन सुप्रीडेंट हबीबुल्ला सोलंकी, सीनियर लाइनमैन अली लाखो ऐं ॿिया गॾु हुआ।